नासिक उबावड़े वेझो शहर ऐं धोंदा तकरार तां क़तल थियल 3 पोरियतनि जा लाश क़ौमी शाहरा ते रखी धरणो हयो वियो आहे। तफ़सील इन हवाले सां वधीक मालूम कई था गुलाम कंबर बुहड़ खां। गुलाम कंबर वधीक छा तफ़सील आहे? जी तफ़सील आहिनि त कल गुज़िरियल राति जेको आहे शाम जो जेको आहे खीर खपाईंदड़ जेके 3 पोरियत आहिनि जेके उन्हनि खे जेको आहे शर बिरादरी जे हथियारबंदनि जेको आहे गोलियूं हणी क़तल करे छॾियो, जंहिंमें 3 ॼणा मौके ते पंहिंजो क़तल थी विया ऐं 2 ॼणा जेके ज़ख़्मी आहिनि उहे रेमियार खान इस्पताल में आहिनि, जंहिंजो जनाज़े निमाज़ जेको आहे ॻोठ लांघो में अदा कयो वियो, जिते सोग लांघो शहर बंदि थी वियो आहे। हिन टाइम जेको आहे लाश वारस जेके खणाए उबारो क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो हणी वेठल आहिनि ऐं जेको आहे हिन टाइम ते जेको आहे ईंदड़ वेंदड़ जेके पंजाब जी ट्रैफिक आहे उहा बि मुतल आहे ऐं जेको आहे माहौल जेको आहे तमामु सोगवार आहे। इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। 3 नौजवान जे क़तल खां पोइ जेको आहे छिकतान वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। जी गुलाम कंबर अवांश मेहरबानी।